ॾिसंदासीं कन सियाणनि चयो आहे त फैज़ मुर्शिद खां पिनी वठिबो आहे, फैज़ मुर्शिद खां पिनी वठिबो आहे, सोन बाज़ार मां गिनी वठिबो आहे, फैज़ मुर्शिद खां पिनी वठिबो आहे। हक़ इएं नाहे मिलंदो, हक़ हमेशा पंहिंजे ताक़त सां छिनी वठिबो आहे। वगण लॻे ॻोठ थेड़ी आश्रम वटि JUI तालके नसीराबाद ऐं वारह जे कारकुननि पारां ॿोॾि मुतासिरनि जी वावर न थियण, महांगाई, बरसात मुतासिरनि जी जॻहुनि जी मुकमल सर्वे न थियण, ॿिज भाण जे मुद में ग़रीबनि मिसकीननि खे नज़रअंदाज़ करण ऐं बदअमनी ख़िलाफ़ मौलवी गुल इनकलाबी, कारी मोहम्मद उस्मान मुगेरी, मौलवी मोहम्मद सिद्दीक मंगणे जो, मौलाना अब्दुल हादी तुन्यो ऐं मौलवी सुफ़ियान तुन्यो जी अॻवाणीअ में सिंध हुकूमत DC कंबर शहजाद कोट AC वारह ऐं नसीराबाद ख़िलाफ़ इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतिल थी वई। धरणे में घोट पंहिंजी कुंवार ऐं ॼञ समेत फासी पियो। मशरियल कारकुननि पारां ज़िले ऐं तालके इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी पिणु कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त सॼी सिंध बरसात सबबि मुतासिर थी आहे। बरसात सबबि लखें घर तबाह थी विया आहिनि, लखें माण्हू मुतासिर थी बेघर थी विया आहिनि, पर सिंध हुकूमत बरसाती ॿोॾि सबबि मुतासिर थियलनि जी का बि सहायता नाहे करे सघी। बरसात सबबि मुतासिर थियल बेयारो मददगार बणियल आहिनि। DC कंबर शहजाद कोट AC वारह ऐं नसीराबाद ग़रीब मिसकीननि लाइ आयल सामान पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे ॾिनो आहे। बरसात मुतासिरनि लाइ ॿाहिरि मुल्कनि मां आयल क़ीमती सामान चूंडियल नुमाइंदनि पंहिंजनि घरनि में रखियो आहे। बरसात मुतासिर थधि में तड़पी रहिया आहिनि, पर खेनि गरम सामान बि नथो ॾिनो वञे, जॾहिं त बरसात बाद सिंध हुकूमत हथरादू तौरु एतिरी त महांगाई करे अटे समेत ॿियूं खाइण पीअण जूं शयूं महांगियूं कयूं आहिनि जो ग़रीब मिसकीन माण्हू हिक वेले जी मानी बि नथा खाई सघनि। अवाम खे अटे लटे ऐं अजे जो नारो ॾेई खाइनि उहे टई शयूं खसियूं वयूं आहिनि। हिन वक़्तु एतिरी त बदअमनी आहे जो माण्हू ॾींहं ॾिठे जो बि पाण खे महफ़ूज़ नथा सम्झनि। हुननि मुतालबो कयो त DC कंबर शहजाद कोट AC वारह ऐं नसीराबाद खे हटाए लाड़काणे बोर्ड पारां शागिर्दनि खां इम्तिहानी फारमनि जे वसूल कयल फीस ख़तमु कई वञे। लॻल धरणे में आयल DSP नसीराबाद खे अॻवणनि मोटाए छॾियो। DC कंबर शहजाद कोट पारां JUI अॻवणनि सां राब्तो करे खेनि मुतालबा तस्लीम करण जो यकीन ॾियारियो। AC वारह ऐं DSP नसीराबाद जे अचण बाद ऐं मुतालबा तस्लीम करण बाद इंडस हाईवे ते लॻायल धरणो ख़तमु कयो वियो, जंहिं बाद मुसाफ़िर गाॾियूं पंहिंजे मंज़िल तरफ़ रवां दवां थी वियूं।